जिस्म में विटामिन्स जी खोट मुख़्तलिफ़ मसइलनि जो सबबु बणिजी वेंदी आहे। इहो ई सबबु आहे त माहिर विटामिन्स वारियूं शयूं वापराइण जी सलाह जॾहिं त डॉक्टर अहिड़ी खोट ख़तमु करण लाइ विटामिन्स जूं गोरियूं इस्तेमाल करण लाइ ॾींदा रहंदा आहिनि, पर इहे गोरियूं ख़तरनाक बीमारी कैंसर जो बि सबबु बणिजी सघनि थियूं। चीन जी पेकिंग यूनिवर्सिटी जे माहिरनि ख़बरदार कयो आहे त अखियुनि ऐं मुदाफ़ियती निज़ाम जी बहितरी लाइ इस्तेमाल कयूं वेंदड़ विटामिन ए वारियूं गोरियूं फिफड़नि जी कैंसर जो सबबु बणिजी सघनि थियूं। तहक़ीक़ मां ख़बर पई आहे त विटामिन ए जो घणो इस्तेमाल औरतुनि में ॿच्चेदानी जी कैंसर जे ख़तरनि खे वधाए छॾींदो आहे। इहो पहिरियों भेरो ॾिठो वियो आहे त विटामिन ए जो फिफड़नि जी कैंसर सां को लाॻापो हुजे। सिहत जे साइंसदाननि जी इन तहक़ीक़ विटामिन ए जी खोट में मुब्तला मरीज़नि लाइ अहिड़ियूं गोरियूं खाइण जे हवाले सां मसइलो पैदा करे छॾियो आहे, जॾहिं त विटामिन ए वारा खाधा बिना कंहिं ख़ौफ़ जे खाई सघजनि था, जंहिंजे इस्तेमाल सां अहिड़ो को बि ख़तरो पैदा नथो थी सघे।